रुतबा करा बयां की उस बेमिसाल दा, आसानी नहीं है कोई आमिना दे लाल दा। निहायत वाजिबुल एहतराम असातिज़ कराम मुअज़्ज़िज़ सामीन ऐं हम सफ़र साथियों, अस्सलाम वालेकुम। अॼु जे हिन पुरौनक जान में केतिरा ई जलसा महफ़िलूं तक़रीबूं थी रहियूं आहिनि। कोई जलसो पंहिंजी हिमायत लाइ करे रहियो आहे त कोई सियासत लाइ, लेकिन अॼु जी ही नूरानी तक़रीब अरियन जे आधार, यतीमनि जे यार, गमख़्वार मदीने जे ताजदार, शाफ़ी रोज़ शुमार जी विलादत बासादत लाइ करे रहियो। जनाब सदर अल्लाह ताला जा करोड़े करम अणगणिया एहसान जे पंहिंजो उहो प्यारो महबूब अता फरमायो जेको अवलीन खां आख़िरीन जो सरदार, नूर जो सरदार, बशर जो सरदार, मलाइकनि जो सरदार, इंसाननि जो सरदार, हजर जो सरदार, शजर जो सरदार, हैवानात जो सरदार, निबातात जो सरदार, जिब्राइल जो सरदार, मीकाइल जो सरदार, इज़राइल जो सरदार, इज़राइफील जो सरदार, असांजो नबी त नबियुनि जो बि सरदार आहे। जनाब मी महफ़िल अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में फरमायो आहे त मूं ईमान वारनि ते एहसान कयो आहे जो उन्हनि मां उन्हनि खे पंहिंजो प्यारो महबूब अता फरमायो आहे। अल्लाह ताला जा लातहदाद एहसान अगरि ॻणजनि त ॻणे नथा सघनि, लेकिन अल्लाह ताला कॾहिं बि न फरमायो आहे त ही मूं अव्हां ते एहसान कयो आहे। पर जॾहिं पंहिंजो प्यारो महबूब अता फरमाए पियो ही मूं अव्हां ते एहसान कयो आहे, उहो प्यारो हबीब अता फरमायो जंहिं लाइ फरमाए पियो, ए हबीब अगरि अव्हां खे पैदा न कयां हा त ही जहान ई न पैदा कयां हा त पोइ असां ते लाज़िम आहे अहिड़े करीम रसूल जी अतात करियो, उन जी ॾसे राह ते हलूं। आख़िर में आउं शेर पढ़ी पंहिंजी जाइ वठंदुसि। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, गले में डाल दो पट्टा मोहम्मद की गुलामी का।